द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं खामोशीअ में वेठे बि हिकु सदा त ॿुधण में अचे थी। खामोशीअ में वेठे बि हिकु सदा त ॿुधण में अचे थी। थिए एतिरी सुरीली जो बिना इन ज़िंदगी बेरंग लॻे थी। ॻोल्हियो जो माज़ीअ जे सुफ़नि ते मौजूदु मिले थी। ॻोल्हियो जो माज़ीअ जे सुफ़नि ते मौजूदु मिले थी। वठंदे जनम ॿुधल पहिरीं आवाज़ यादि अचे थी। ॾे दर्द में राहत निंड बि आराम भरी मिले थी। ॾे दर्द में राहत निंड बि आराम भरी मिले थी। वेली का डीजल अमड़ इन में लोली ॻाए थी। रहे हाणे बि साण लिबास देवनागरीअ जो पाए थी। दुनिया इन खे इबादत आज़ाद सचल जी चए थी। रहे हाणे बि साण लिबास देवनागरीअ जो पाए थी। दुनिया इन खे इबादत आज़ाद सचल जी चए थी। वठंदे जनम ॿुधल पहिरीं आवाज़ यादि अचे थी। वेली का डीजल अमड़ इन में लोली ॻाए थी। इन में लोली ॻाए थी। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।